दोस्त आहे काशिफ लिगारी साहब, हिन जो हिकिड़ो टैलेंट आहे तमामु बहितरीन। उहो ज़ाहिर करे कोन थो, अलाए पोइ छो हुनखे अंदर में रखियो वेठो आहे। काफ़ी कोशिशुनि खां पोइ चयो अथऊंसि त भाउ हिकिड़ो अंदर में उत्साह पैदा कर, ऐं तोखे अलाह साईं दात ॾिनी आहे। काफ़ी फ़नकारनि जा जेके तव्हां टोटका मुंहिंजा आवाज़ कढो पिया, काफ़ी अदाकार आहिनि इंडियन जंहिंजा उहो डायलॉग ॻाल्हाईंदा आहियो। सो अॼु वरी मौक़ो मिलियो तव्हां सां कचहरी करण जो, त सभ खां पहिरियों असांखे तव्हां को कंहिं बि दोस्त जो को गीत ॿुधायो, को गानो ॿुधायो। जी अरशाद भाई, तव्हांजी महिरबानी जो तव्हां हेॾी तारीफ़ कई, ऐं अल्हम्दुलिल्लाह अलाह जा एहसान आहिनि। अलाह ताला वाकई मूंखे सुठे आवाज़ सां ॻाल्हाईंदो आहे, पर असांजी बदकिस्मती आहे या असांजो मुआशिरो अहिड़ो आहे जो असां पाण खे अॻिते आहे न सघिया आहियूं। हालांकि मूंखे ॻाइण जो शौक़ु त बचपन खां वठी आहे। स्कूल में कॉलेजिस में परफॉर्मेंस कंदो रहियो आहियां। सभ खां पहिरियां तव्हांखे मां अमजद साबरी जो आख़िरी कलाम जेको हुयो उहो हिकिड़ो टुटको ॿुधाइणु चाहियां। ज़बरदस्त ज़बरदस्त। मैं कबर अंधेरी में घबराऊंगा जब तन्हा, इमदाद मेरी करने आ जाना रसूल अल्लाह, रोशन मेरी तुर्बत को लिल्लाह ज़रा करना, जब वक्त नज़ा आए आका दीदार अता करना। ज़बरदस्त ज़बरदस्त। हाणे असांखे जेको आहे सो पहिरियां तव्हां नमाज़ी में ॾाढा ॿुधा ख़ूबसूरत आवाज़ आहे, इंडियन उर्दू में जेको तव्हांखे दिलि चवे बेशक असांखे ॿुधायो। असांखे स्पेशल बाज़ार राइटर टाइम ॾिनो आहे, संदन जी वॾी वॾी महिरबानी। ऐं मुंहिंजो चैनल आहे यूट्यूब ते ज़ाद राइटर जे नाले सां, सो हुनजे तसुल सां तव्हां असांखे वरी को ॿियो कुझु ॿुधायो। उन खां पोइ मां तव्हांखे ॿुधाईंदुसि इन जो राहत फ़तेह अली जो। वाह वाह। कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी ये रुलाए, फकत मेरे दिल से उतर जाइएगा, फकत मेरे दिल से उतर जाइएगा, बिछड़ना मुबारक बिछड़ जाइएगा। कभी कभी ये मुझे सताए, कभी कभी ये रुलाए, मैं समझाता तुम हो तो क्या और मांगूं, मेरी जिंदगी ॿियो असांखे टोटको ॿुधायो, तव्हांजो मनपसंद हुजे। ॿियो तव्हांखे मां आतिफ़ असलम जी आवाज़ में ॿुधाईंदुमि। ज़बरदस्त ज़बरदस्त। वाह। कैसे जीऊंगा कैसे बता दे मुझको तेरे बिना, कैसे जीऊंगा कैसे बता दे मुझको तेरे बिना, तेरा मेरा जहाँ ले चलूं मैं वहाँ, कोई तुझको ना मुझसे चुरा ले, रख लूं आँखों पे मैं खोलूं पलकें ना मैं, कोई तुझको ना मुझसे चुरा ले, मैं अंधेरों से गिरा हूँ आ दिखा दे तू मुझको सवेरा मेरा। ज़बरदस्त ज़बरदस्त। ऐं हुन खां पोइ वरी कोई असांखे ॿुधाए थोरो तव्हां जेको आहे सम्झो अंदर खे उहो रखो पिया थोरो नारो इहो न कयो। जी जी, चांहि जो बस मां ऐं ज़ारबाने घणनि जॻहनि ते वरी मां बि गॾु ॻाईंदो आहियां, रहनुमाई कंदो आहियां, जेका पोइ वरी अञा वरी खुलींदो, पोइ वरी मूंखे रोकणो मन खे मुश्किल लॻंदो आहे। सो हाणे अॼु वरी तव्हां चांहि जो मां जो गलो ॿुधाए सही न आहे, ऐं उहो प्रैक्टिकल लाइफ में कुझु घटि पियो कयां, तंहिंजे करे माना जेको तव्हांखे ज़बरदस्त सोचे ते हाणे तव्हांखे मां जेको आहे ॿुधाईंदुसि कुमार सानू जी आवाज़। वाह वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त।
बिल्कुल मां तव्हांखे घुमासान जी आवाज़ में ॿुधायां तुझे देखा तो ये जाना सनम, वाह। प्यार होता है दीवाना सनम, अब यहाँ से कहाँ जाए हम, तेरी बाहों में मर जाए हम, तुझे देखा तो ये जाना सनम। वाह 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 वाह। मां सभिनि जी आवाज़ बख़ूबी माशा कढी तव्हां कॾहिं खां ॻाइणु शुरू कयो? मां बचपन खां वठी इहो बसि मां जीअं गाननि ॿुधण जो शौक़ु हुयो त उन सां गॾो गॾु ॻाइण जो बि शौक़ु हुयो, पर कॾहिं अहिड़ी स्टेज ते पाणी ज़मीनदारी हुई त वरी ज़मीन ते वेंदो त वरी बाग घुमण छड़ त वरी गुनगुनाईंदो हो ॻाईंदो हो पंहिंजो पोइ तमामु हिनखे घणो शौक़ु हूंदो ऐं अच्छा वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि त हिनखे तक़रीबन दोस्त जेको आहे सो शाहरुख़ खान कंदा आहिनि, इहो तव्हांखे छो कंदा आहिनि, इहो राज़ ॿुधायो। जी जी अर्शाद भाई असल में छा आहे जो मुंहिंजी जेका खिलण जो अंदाज़ आहे न हा उहो बिल्कुलु शाहरुख़ खान जहिड़ो आहे जंहिंजे अच्छा करे इहो थोरो साईं करे ॾेखार बसि हींअर थोरो। हींअर मूंखां न थी सघियो हा हा थोरो। शाहरुख़ खान जी आवाज़ में ऐं थोरो हुनजो असांखे जेको आहे सो इहो डायलॉग बि ॿुधायो न सघियो वरी पाण ई तव्हांखे खिल अची जी वो हिकिड़ी फिल्म में चवंदो आहे अंजलि मैं तुमसे बहुत प्यार करता हूँ अंजलि बस ये फिल्म में गाना सनी देओल वारो ॿुधायो सही और जेको कात्या खे चवंदो आहे ज़बरदस्त हुनखे तू थोरो कहे तो काटो तू कहे तो भौंको अगर कुत्तों का शेर का शिकार करना है तो कुत्तों का सहारा लेना छोड़ दो कातिया वाह 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 वरी को ॿियो असांखे गीत अहिड़ो असांखे आख़िर में ॿुधाईंदुसि अरिजीत सिंह जो हा इंडियन जेको सॉन्ग आहे हिकिड़ो वो तव्हांखे मां ॿुधाए चाहींदुसि ही हो अब तुम ही हो जिंदगी अब तुम ही हो चैन भी मेरा दर्द भी मेरी आशिकी अब तुम ही हो तेरे लिए ही जिया मैं खुद को जो यूं दे दिया है तेरी वफा ने मुझको संभाला सारे गमों को दिल से निकाला। अदा इहो असांजो प्यारो दोस्त मोहम्मद काशिफ लगारी साहब जिनजो बख़ूबी घणे टैलेंट खां मां वाक़ुफ़ु आहियां ऐं जंहिं महिल चौयारीअ में संगत में पाण में दोस्ती में वेहंदा आहियूं त ख़ासि करे भाउ खे चवंदा आहियूं त कुझु न कुझु ॿुधायो ऐं घणो क़दुरु भाईजान खे ई ॿुधंदा आहियूं पर अॼु थोरो जेको आहे गर्मी बि आहे ऐं थोरो फस्ट टाइम आहे सो नेक्स्ट टाइम वरी अञा जेके ॿिया भाईजान जा वीडियो रखंदासीं काशिफ भाई जा उहे वरी अञा बहितरीनु हूंदा ऐं अञा फुल तयारी सां हूंदा। वॾी महिरबानी काशिफ लगारी साहब सां गॾु इरशाद आबासी ऐं बाबू ज़ाहिद राजपर अस्सलाम।